अस्सलाम वालेकुम। मां या मज़ाया फनकार मंजूर चांडियो। ये जो प्रोग्राम हले पियो उस्ताद बुखारी कठ, इन में सब रंग है। तमाम पे प्रोग्राम ॾिठा हूंदा त हिकिड़ी प्रोग्राम हलंदो आहे, 2 ॾींहं प्रोग्राम हलंदो आहे, प्रोग्राम ख़त्म। पर हे पूरा 6 ॾींहं, अॼु 3 ॾींहं आहे। माशाल्लाह माण्हुनि जो शौक़ु ॾिसो, नौजवान जो शौक़ु ॾिसो, लेडीज़ जो शौक़ु ॾिसो, सभु अचनि पिया हिते। बेस मुका सभु थियनि था। हींअर म्यूज़िक में बि वॾो इंजॉय थिए पियो। उस्ताद बुखारी जी जेतिरी बि तारीफ़ कई वञे उहा कमु आहे, उहा घटि आहे। उस्ताद बुखारी आहे साईं, अलाह से जन्नत नसीब करेसि। उनजा कुझु बोल आहिनि। तूं मञी मञी न महिरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। हिकु त तूं अॻे आजी, ॿियो त ही बुखारी आहे ग़रीब। तूं अजीब ऐं ग़रीब आं। मतिलबु त केतिरी बि तारीफ़ कजे, अलाह जे जन्नत नसीब करे उस्ताद बुखारी खे। असां लाइ सभु कुझु छॾे वियो आहे। हाणे असांखे इहो सोचणु घुरिजे त अहिड़ी शाइरी खे असां उजागर कीअं कयूं, इनखे ज़िंदा कीअं रखूं। महिरबानी।